माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो जून 2021 एडिटोरियल सोन उपाईंदड़ ज़मीनूं हाउसिंग स्कीमुनि जे वर चढ़ियल। एडिटोरियल शामिल करण खां अॻु अव्हांखे यादगिरो ॾियारींदा त हमसरी मैगज़ीन में शामिल मवाद खे ॿुधण लाइ असांजे यूट्यूब चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब कयो, लाइक करियो ऐं शेयर कयो ऐं हा, बेल आइकन क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ हर नओं मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां वटि पहुचे। पेश ख़िदमत है जून 2021 जे शुमारे में शामिल एडिटोरियल। पाकिस्तान जहिड़ो मुल्क जेको पंहिंजी बीहक जे हिसाब सां कुदरत जी केतिरियुनि ई नेमतुनि सां मालामाल आहे, जंहिंमें जाबलू ऐं मैदानी इलाइक़ा बि आहिनि, त साॻिए वक़्तु थधा ऐं गरम इलाइक़ा बि मौजूदु आहिनि। न रुॻो एतिरो पर चइनि मौसमुनि जी कुदरत खां अता थियल नेमत बि पाकिस्तान जे हिसे में आयल आहे। अहिड़ा इलाइक़ा सॼी दुनिया में ज़राअत जे लाइ आइडियल तसवुरु कया वेंदा आहिनि। मोहन दड़े जो शहर सिंधु दरिया जे किनारे आबाद थियो, इन जो बि वॾे में वॾो सबबु इहो हो त ज़मीन ज़रख़ेज़ हुई ऐं पासे खां सिंधु दरिया ते वियो, जिते 5000 साल अॻु जे इंसान कणिक, चांवर ऐं कपह पोखे सॼी दुनिया सां वापारु कयो। अफ़सोस सां चवणो थो पवे त हीउ दौरु इल्म, अदब, हुनुर, फ़न ऐं टेक्नोलॉजी जो दौरु आहे, जंहिंमें क़ौमूं पंहिंजी महदूद सलाहियतुनि मां बि वधि में वधि फ़ाइदो हासिल करे रहियूं आहिनि। पाकिस्तान जहिड़ो मुल्क नज़रियाती बुनियादुनि ते वजूद में आयो ऐं पंहिंजे अवाम खे बहितर मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾेखारिया। अॼु उते बिल्डर माफ़िया पंहिंजे लोही पंजे में सॼे मुल्क खे ख़ासि तौरु सिंध खे फासाए वरितो आहे। सिंध जेका सदियुनि खां सिंधूअ जे पाणीअ सां पंहिंजे सीने खे सैराब कंदी केतिरनि ई क़िस्मनि जा फ़सुल ऐं मेवा अवाम जे खाद ऐं ख़ुराक लाइ मुहैया करे रही आहे। न रुॻो एतिरो पर इन मां मुल्क परॾेही नाणो बि कमाए रहियो आहे। हिन वक़्तु सिंध जे वॾनि शहरनि जे ओसे पासे वारियूं ज़रई ज़मीनूं तेज़ीअ सां विकामजी रहियूं आहिनि ऐं उते बिल्डर माफ़िया मुख़्तलिफ़ हाउसिंग स्कीम्स जोड़े रहिया आहिनि। हाउसिंग स्कीम्स ठहण वक़्त जी ज़रूरत आहिनि, जंहिंजे लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते रिथाबंदी कई वेंदी आहे, जंहिंमें हर तरह सां इहो ख़्यालु रखियो वेंदो आहे त मुल्क जी आबादीअ खे कहिड़ीअ तरह सां नंढनि वॾनि शहरनि में विरहाए उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो कयो वञे, त जीअं वॾनि शहरनि ते घणो बोझ न पवे ऐं सभिनी इलाइक़नि में यकसां तरक़ी थी सघे। न रुॻो एतिरो पर ज़रई ज़मीनुनि जो तहफ़ुज़ बि वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि जो फ़र्ज़ु आहे, छो त इहे मुल्क जे अवाम जे लाइ खाद ख़ुराक हासिल करण जो ज़रियो आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे महफ़ूज़ न कयो वियो त अॻिते हली खाधे पीते जूं शयूं अवाम जी पहुच खां ॿाहिरि निकिरी वेंदियूं। सिंध जी ज़रई ज़मीनुनि खे सिर्फ़ हाउसिंग सोसाइटीज़ खां ई ख़तरो नाहे, पर वफ़ाक़ तरफ़ां मुख़्तलिफ़ शाहराउनि जोड़ण लाइ बि सिंध जी ज़रई ज़मीनुनि खे तबाह कयो पियो वञे। जेकॾहिं बहितर प्लानिंग कजे त ज़रई ज़मीनुनि खे तबाह करण खां बग़ैर इन्हनि शाहराउनि लाइ ॿिया महफ़ूज़ रूट बि ॻोल्हे सघजनि था। जीअं हिन वक़्तु सखर हैदराबाद शाहराह जोड़ण लाइ नवाबशाह, मोरो, दादू, नौशरो फ़ैरोज़, महराबपुर, रसूलपुर, लाड़काणू, ख़ैरपुर ऐं सखर जी 100 एकड़ ज़रई ज़मीन इन रूट जी लताड़ में ईंदी। हिन वक़्तु असांखे वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह ते अहिड़ी का बि रिथाबंदी नज़र नथी अचे त सिंध जी ज़रई ज़मीनुनि खे तबाह करण खां कीअं बचायो वञे, पर लॻे ईअं थो त वफ़ाक़ जे दबाव में अची सिंध सरकार ख़ामोशीअ सां पंहिंजूं सोन उपाईंदड़ ज़मीनूं इन्हनि शाहराउनि जे हवाले करे रही आहे। इन क़िस्म जी भयानक सूरत हाल में सिंध जे मुस्तक़बिल ते केतिरा ई अणवणंदड़ असर पइजी रहिया आहिनि, छो त असांजी लॻभॻि 60% आबादी सिधी या अणसिधीअ तरह ज़राअत सां सलहाड़ियल आहे। इहे माण्हू ज़राअत खां सवाइ को बि ॿियो हुनुर नथा ॼाणीनि। जॾहिं इहे बेरोज़गार थींदा त सूबे में ग़ुर्बत जी शरह में अञा बि वधीक इज़ाफ़ो थींदो, छो त ज़रई ज़मीनुनि खे ख़तमु करण खां पोइ उन्हनि इलाइक़नि में का बि सनत क़ाइमु न पई कई वञे। हर सूबाई हुकूमत खे पंहिंजनि माण्हुनि जे खाधे पीते जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ रिथाबंदी करणु घुरिजे। असां वटि ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि, नहरी निज़ाम मौजूदु आहे, खोट आहे त सरकार जी सरपरस्तीअ जी, जेका न हुजण करे असांजो नंढो आबादगार कॾहिं पाणी न हुजण करे त कॾहिं फ़सुलनि जा सुठा अघ न मिलण सबबु तमामु घणी मायूसीअ जो शिकार थी रहियो आहे। इन सॼी सूरत हाल में जेकॾहिं खेसि लैंड माफ़िया तरफ़ां ज़मीन जे एवज़ सुठा अघ मिलनि था त हू ज़मीन विकिणंदो थो रहे, जंहिंजो नतीजो अॻिते हली बुख ऐं बदहालीअ जी सूरत में अॻियां अचिणो आहे, छो त हितां जे माण्हूअ जी ज़मीन तां मालिकी बि ख़तमु थी रही आहे त अॻिते बुख ऐं बदहाली संदसि राह में ख़ैमा खोड़े इंतज़ारु करे रही आहे। ज़रई ज़मीनुनि जी हाउसिंग स्कीमुनि में ग़ैर मामूली वाध वेझ करे सिंध जी डेमोग्राफीअ खे बि इंतहाई ग़ैर महसूस तरीक़े सां तब्दील कयो पियो वञे,
छो त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ कंहिं बि सूबे जो माण्हू ॿिए कंहिं बि सूबे में वञी जायदाद ख़रीद करे सघे थो। अहिड़े आइनी हक़ जे नतीजे में सिंध सभिनी खां वधीक भोॻियो आहे ऐं अॻिते सिंध जी डेमोग्राफी तेज़ीअ सां तब्दील थींदी नज़र अची रही आहे, जंहिंजा नतीजा सिंध जे अवाम खे ई भोॻणा पवंदा। अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल ते सिंध सरकार सुतल नज़र अचे थी ऐं सिंध जी ज़रई ज़मीन सिंध जे असुल मालिकनि जे हथनि मां असांजी कोताहियुनि जे करे निकिरंदी पई वञे। इन सिलसिले में वफ़ाक़ ग़फ़लत जो शिकार नज़र अची रहियो आहे, या ईअं खणी चइजे त वफ़ाक़ जी ग़लति पॉलिसियुनि जो असर सूबनि ताईं पहुची रहियो आहे। छो त PTI हुकूमत गुज़िरियल साल इहो ऐलान कयो हो त अॾावत जे कारोबार में सीड़पकारी करण वारनि खां आमदनीअ जो ज़रियो न पुछियो वेंदो, जंहिंजो मतिलबु इहो आहे त कारे नाणे खे अछे नाणे में तब्दील करण जे लाइ लैंड माफ़िया मैदान ते लथल आहे ऐं हुकूमत उन्हनि जी सहूलतकार बणियल आहे, जेका वफ़ाक़ जी मुल्क सां दुश्मनी तसवुर करे सघिजे थी, जंहिंजे नतीजे में सिंध जी ज़मीन चाहे उहा कराचीअ जे ओसे पासे जे ॻोठनि जी हुजे या आबाद ज़रई एराज़ी हुजे, तेज़ीअ सां विलाज़, फार्म हाउसिस ऐं हाई राइज़ बिल्डिंग में तब्दील थी रही आहे। सिंध सरकार सां गॾोगॾु इहा नंढनि वॾनि ज़मींदारनि ऐं आबादगारनि जी बि ज़िमेदारी आहे त उहे इन मसइले ते आवाज़ उथारीनि ऐं सिंध जे मुस्तक़बिल खे ऊंदाहीअ में धिकींदड़ साज़िश ते ध्यानु ॾियनि। सिंध जे आबादगारनि खे इन तरफ़ भरपूर तवजो ॾियणु घुर्जे ऐं पंहिंजी ज़मीनुनि खे इन्हनि स्कीमुनि लाइ हरगिज़ न विकिणणु घुर्जे। अञा वक़्तु हथनि मां नाहे वियो। सुठी रिथाबंदी करे असीं ज़रई ज़मीनुनि खे बचाए सघूं था, जिन मां असीं पाण अनाज, कपह, कमंद, भाॼियूं, मेवा पैदा करे ख़ुदि कफ़ील थी सघूं था, परॾेही नाणो बि कमाए सघूं था ऐं गुरबत जो ख़ात्मो बि करे सघूं था। इहा न सिर्फ़ असां इंसाननि पर फितरत ऐं माहौल जी ज़रूरत पिणु आहे। सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध जी ज़रई ज़मीनुनि जी मालिकी करे ज़रई ज़मीनुनि खे हाउसिंग स्कीम्स में तब्दील करण जे अमल खे रोके, रेवेन्यू खाते जे इख़्तियारनि ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ते नज़र रखे त उहे रिहाइशी ऐं तिजारती मक़सदनि लाइ ज़रई ज़मीन जी मुंतक़िलीअ वारनि इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु त न करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत खे इहा सलाह बि ॾिजे थी त उहा आबादगारनि खे सहूलतूं ॾे, भाण ऐं दवाऊं सस्ते अघ ते फ़राहम करे, फ़सुलनि जी इमदादी क़ीमत मुक़ररु करे, पाणीअ जी इंसाफ़ भरी विर्छ ऐं फ़राहमी यकीनी बणाए ऐं ज़राअत ते ॿधल सनअतुनि जो ॼार विछायो वञे त जीअं आबादगार पंहिंजे फ़सुलनि मां बहितर लाभ हासिल करे सघनि ऐं ॻोठाणी आबादीअ जी ज़िंदगीअ में बहितरी अची सघे। जेकॾहिं ईअं थियो त आबादगार पंहिंजे नफ़े आवर ज़मीन खे रियल इस्टेट जे सौदागरनि खे हरगिज़ विकिरो न कंदो, तॾहिं असीं फितरत ऐं माहौल दोस्त सिंध खे वधीक साओ सताबो करे सघंदासीं। वक़्तु अची वियो आहे जो सिंध सरकार खे ज़राअत, फितरत ऐं माहौल दोस्त थियणो पवंदो। इहा पिणु वक़्त जी घुर्ज आहे त ज़राअत, फितरत ऐं माहौल खे बचायो वञे त जीअं ॻोठाणी आबादीअ खे गुरबत ऐं बेरोज़गारी खां बचाए सघिजे। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।